नाज़िर प्राइमरी फ्रेंड्स फाउंडेशन 88 मोरो पारां तंज़ीम के मेंबरनि ऐं उहिदेदारनि जे मान में हैदराबाद क्लब में आजियाणो ॾिनो वियो। आजियाणे में कराची हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में रहंदड़ मोरेवासी क्लासमेट मेंबरनि वॾे अंग में शिरकत कई। SS न्यूज़ रिपोर्टर एजाज़ लगारी मूजिब आजियाणे में शरीक क्लासमेट तंज़ीम के मेंबर वचन वर्जाईंदे चयो त संदन जन्म भूमि मोरो शहर आहे। तंज़ीम क़ाइम करण जो मक़सद मोरो शहर ऐं शहरवासियुनि जी ख़िदमत करण आहे। प्राइमरी फ्रेंड्स फाउंडेशन 88 जे अॻवाननि SS न्यूज़ सां वीचार वंडींदे चयो त मोरो प्राइमरी फ्रेंड ग्रुप जेको आहे सो इन बुनियाद ते ठहियो जेके असां दोस्त प्राइमरी आहे फस्ट खां वठी मैट्रिक ताईं गॾु पढ़िया आहियूं, उन्हनि खे गॾु कयो वञे। उन्हनि खे गॾु करण जो मक़सदु असांजो इहो हुयो त मोरे शहर जे फिलहाल जे लाइ कमु कजे, मोरो जी समाजी कमु कजनि ऐं जेके मोरो जा मसइला आहिनि मसइलनि खे हल कराइजे। इन्हनि मसइलनि ते असां हिकिड़ो नंढो ग्रुप ठाहियो। ग्रुप मां तंज़ीम थियो, हींअर असां उहो रजिस्टर कराए छॾियो आहे जेको प्राइमरी फ्रेंड्स 88 मोरो जे नाले सां रजिस्टर थी चुको आहे। असांजा जेके मक़सद आहिनि उहे आहिनि त वेलफेयर फलाही कमु कयूं, ख़ासि तौर तइलीम लाइ। असांजे दोस्तनि जेको आहे मोरे जा जेके प्राइमरी स्कूल आहिनि उहे पोइते पियल स्कूल, जंहिंमें ॿारनि खे किताब कोन्हनि, पेंसिलूं कोन्हनि, पेनूं कोन्हनि, स्लेटूं कोन्हनि, उहे उन्हनि मुहैया कया आहिनि। किथे फर्नीचर मुहैया कयो आहे। उते मोरे खां शुरू कयूं वरी डोशोरे ताईं आवाम जी ख़िदमत कयूं, आवाम जा मसइला हल कयूं। ऐं इदारनि जा जेके मसइला आहिनि, जीअं कॉलेज जा के मसइला आहिनि, लाइब्रेरी जा मसइला आहिनि, लेबॉरेटरियुनि जा मसइला आहिनि, केमिकल्स जा मसइला आहिनि, उस्तादनि जी जेका आहे खोट आहे उन जा मसइला आहिनि, इहे सभु मसइला असां हल करण था चाहियूं। असांजो ख़ासि मक़सदु जेको आहे उहो तइलीम जे शोबे खे तरक़ी ॾियारणु आहे। जी बिल्कुलु, ही प्राइमरी फ्रेंड्स ज़िंदगीअ जा उहे पहिरियां दोस्त जेके पहिरें दर्जे खां वठी 10 दर्जे ताईं मोरो में पढ़िया आहिनि, हीउ उन्हनि जो ग्रुप आहे। इन जे करे ई प्राइमरी फ्रेंड्स मोरो जेका हाणे प्राइमरी फ्रेंड्स फाउंडेशन जी शक्ति अख़्तियार करे वियो आहे। 1988 मोरो हाई स्कूल मोरो मां पास थींदड़ बैच जो हिकिड़ो ग्रुप ठहियो, जंहिंमें फ़कीर शम्स कीरियो जी अॻवाणीअ में ऐं मुंहिंजी अॻवाणीअ में ग्रुप ठहियो। उनखे हाणे आहिस्ता आहिस्ता वेलफेयर ऐं फलाह मोरे जी फलाह जे लाइ कमु आणींदे हिन ग्रुप पंहिंजा पेर मोरे में रखिया आहिनि।